ख़बर अमा के ॾियो शहदाद कोट खां। शहदाद कोट जे मदरसे में ज़हरी हलवो खाइण सबब उस्तादनि समेत 15 ॼणनि जी तबियत ख़राब थी वई आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त शकी माण्हू पारां ॾिनल हलवो खाइण सबब 15 तालिबनि जी तबियत ख़राब थी वई आहे। इंतज़ामिया मूजिबि तबियत ख़राब थियण बैदि उस्तादनि ऐं शागिर्दनि खे ॻणती जोगी हालत में शहदाद कोट अस्पताल खां लाड़कानो रेफर कयो वियो आहे। के आगाह कयूं पिया। शहदाद कोट जे मदरसे में ज़हरीलो हलवो खाइण सबब उस्तादनि समेत 15 ॼणनि जी तबियत ख़राब थी वई आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त शकी माण्हू पारां ॾिनल हलवो खाइण सबब 15 तालिबनि जी तबियत ख़राब थी वई आहे। इंतज़ामिया मूजिबि तबियत ख़राब थियण बैदि उस्तादनि ऐं शागिर्दनि खे ॻणती जोगी हालत में शहदाद कोट अस्पताल खां लाड़कानो रेफर कयो वियो आहे। अहम ख़बर दे रहे हैं अमा के शहदाद कोट जे मदरसे में ज़हरीलो हलवो खाइण सबब उस्तादनि समेत 15 ॼणनि जी तबियत ख़राब थी वई आहे। इंतज़ामिया जो चवणु आहे त शकी माण्हू पारां ॾिनल हलवो खाइण सबब 15 तालिबनि जी तबियत ख़राब थी वई आहे। के आगाह कयूं पिया। इंतज़ामिया मूजिबि तबियत ख़राब थियण बैदि उस्तादनि ऐं शागिर्दनि खे ॻणती जोगी हालत में शहदाद कोट अस्पताल खां लाड़कानो रेफर कयो वियो आहे। मदे जी खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर सदाम सोलंकी लाइन ते मौजूद आहे। जी सदाम, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी बिल्कुल। शहदाद कोट सेक्शन थाने जी हद में जामिया अरबिया दारुल उलूम मदरसे जे तालिबनि के नामालूम शख्स तरफा गजरनि जो हलवो ॾेई उन्हनि खे चयो हुयो त ही हलवो खाई मुंहिंजे बीमार घर भातियुनि लाइ दुआ कंदा। जंहिंखां पोइ हलवो मदरसे जे उस्ताद ऐं शागिर्दनि गॾिजी खाधो। हलवो खाइण खां पोइ का हलवे में ज़हरीली शइ मिलावट हुजण करे मदरसे जे उस्तादनि समेत 15 शागिर्द दस्तनि ऐं उल्टियुनि में मुब्तला थी विया आहिनि, जंहिंखे ॻणती जोगी हालत में शहदाद कोट अस्पताल आंदो वियो हुयो, जिते फर्स्ट एड ॾियण खां पोइ लाड़कानो रेफर कयो वियो। मुब्तला थींदड़नि में अख्तियार अहमद, मुख्तियार अहमद, शाहिद हुसैन, अब्दुल वारिस, मोहम्मद उमर, असदुल्ला, अब्दुर्रहमान, सैफुर रहमान, अमानुल्लाह, मुश्ताक अहमद, मोहम्मद सुमेर, अब्दुर्रहमान, मोहम्मद सलाह, सज्जाद रहमान ऐं जावेद बलोच शामिल आहिनि, जंहिंजी उमिरि 30 सालनि खां वठी 14 सालनि ताईं जा शागिर्द उन में शामिल आहिनि। जी ठीकु आहे सदाम, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।